सहरा थर जे ख़िते में थर जो हुस्नाकी मोर पखीअ ते राणीखेत बीमारी जा मौत जा लामारा न टरिया। थरपारकर ज़िले जे तालुके कलोई जे ॻोठ खोहीमोरा में राणीखेत बीमारी में 5 मोर पखी मरी विया आहिनि। इन सिलसिले में ॻोठाणनि जर्नलिस्ट सूफ़ी मोहम्मद हसन नेहड़ियो, सिकंदर नेहड़ियो, राजा अशरफ नेहड़ियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मीडिया में बार बार ख़बरूं लॻण बावजूद बि वाइल्ड लाइफ खाते जी टीमूं ॻोठनि में न पहुतियूं आहिनि। वाइल्ड लाइफ खाते जी ग़फ़लत सबबि मोर पखी राणीखेत बीमारी में मरण लॻा आहिनि ऐं केतिरा ई मोर पखी झर झंग में बीमारीअ में वरतल आहिनि। जॾहिं त कुझु ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत पैनाडोल गोरियुनि वसीले मोरनि जो इलाज करे रहिया आहिनि। इन हवाले सां काफ़ी ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरा बि कया आहिनि, पर वाइल्ड लाइफ खाते जा अमलदार के बि जोगा उपाउ न वरिता आहिनि। ऑफिस में सुकून जी निंड सुतल आहिनि। ॻोठाणनि डिप्टी कमिश्नर मिठी थरपारकर खां मुतालबो कयो आहे त जल्दी वाइल्ड लाइफ खाते खे बुंजो ॾेई जल्द टीमुनि खे ॻोठनि में मोकिले बीमार मोरनि जो इलाज कयो वञे ऐं थर जे फितरी हसीन मोर पखियुनि खे बचायो वञे। रिपोर्ट अब्दुल वहाब बलोच, लाड़वाइस न्यूज़, कलोई।